नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल अनाम आयत नंबर 56 खां वठी 60 ताईं तर्जुमो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल चओ, यानी नबी पाक खे अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि त इन्हनि खे चओ, इन्नी बेशक आऊं नुहीतू मूंखे रोकियो वियो आहे, आऊं मना कयो वियो आहियां अन के आबुदल्लदीन आऊं इबादत कयां उन्हनि जी जिन खे तदऊन तव्हीं पुकारियो था मिन दूनिल्लाही अल्लाह खां सिवाइ अल्लाह खां। कुल ला चओ न अत्तबिउ आऊं पैरवी कंदसि अहवाअकुम तव्हांजी ख़्वाहिशात जी। क़द तहक़ीक़ ज़ललतु गुमराह थी वेंदसि आऊं इदन तॾहिं त वमा ऐं न अना आऊं मिनल मुहतदीन आऊं हिदायत वारनि मां रहंदसि। कुल इन्हनि खे चओ, इन्नी बेशक आऊं अला बय्यिनतिन आऊं वाज़े दलील ते आहियां मिन रब्बी पंहिंजे रब वटां वकज़्ज़बतुम ऐं तव्हां इनकार कयो बिही जंहिंजो मां न ईंदी मूं वटि आहे मां जेको तस्तअजिलून तव्हां जल्दी करे रहिया आहियो बिही जंहिंजे लाइ इनिल हुक्म बिलाशुबा हुकुम या फ़ैसिलो इल्ला पर लिल्लाही अल्लाह ताला ही जे लाइ आहे। यानी को बि फ़ैसिलो करण जो हक़ या को बि हुकुम करण जो हक़ सिर्फ़ु अल्लाह ताला जे लाइ ही आहे। यक़ुसुल हक़, हू बयान करे थो हक़, वहुव ख़ैरुल फ़ासिलीन ऐं हू बहितरीनु आहे फ़ैसिला करण वारनि मां। यानी सभिनि खां बहितरीनु फ़ैसिलो करण वारो केरु आहे? अल्लाह सुब्हानहू व तआला। कुल लो इन्हनि खे चओ, अगरि अन बेशक ईंदी मूं वटि हुजे हा मां जेको तस्तअजिलून तव्हीं जल्द तलब करे रहिया आहियो बिही जंहिंखे लक़ुदिय अलबत्ता यानी फ़ैसिलो करे छॾियो वञे हा अल अमरु मामले जो बैनी दरमियान मुंहिंजे व बैनकुम ऐं विच में तव्हांजे विच में मुंहिंजे ऐं विच में तव्हांजे मामले जो फ़ैसिलो करे चुको हुजे हा अल्लाह ताला। वल्लाहु ऐं अल्लाह ताला आलमु ख़ूब ॼाणे थो बिज़्ज़ालिमीन ज़ुल्म करण वारनि खे। व इंदहू ऐं उन्ही वटि आहिनि मफ़ातिहुल ग़ैबी कुंजियूं ग़ैब जूं ला न यअलमुहा ॼाणे थो उनखे इल्ला पर उहो ई ॼाणे थो। यानी अल्लाह खां सवा ग़ैब जो इल्मु केरु बि नथो ॼाणे। उन्ही वटि कुंजियूं आहिनि ग़ैब जूं, उहो ई उनखे ॼाणे थो, पर अल्लाह ताला ई उनखे ॼाणे थो ग़ैब जो इल्मु। वयअलमु ऐं हू ई ॼाणे थो केरु? यानी अल्लाह सुब्हानहू व तआला खे ई ख़बर आहे मां जेको कुझु फिल बर्री ख़ुश्की में आहे वल बहर ऐं जेको समुंड में आहे। वमा ऐं न तस्क़ुतु किरे थो, यानी ज़मीन ते किरे थो मिन वरक़तिन को बि पतो, पतनि मां बि अगरि को पतो ज़मीन ते किरे थो इल्ला पर यअलमुहा हू ॼाणे थो उनखे, अल्लाह ताला खे उहा बि ख़बर आहे। वला ऐं न ई हब्बतिन को हब या को दाणो फ़ी ज़ुल्मातिल अर्द ज़मीन जे अंधेरे में हुजे अगरि को दाणो बि। वला ऐं न ई रतबिन का तर शइ वला याबिसिन का ख़ुश्क शइ इल्ला पर फ़ी किताबिम मुबीन किताब में आहे वाज़े। वहुवल्लज़ी ऐं उहा ई ज़ात आहे जेका यतवफ़ाकुम फ़ौत करे थी तव्हांखे बिल्लैली राति में, यानी जेका निंड हूंदी आहे उनखे बि मौत जी नंढी भेण चइबो आहे। चयो वञे थो यानी राति जो जेको इंसानु सुम्हे थो उहो बि तक़रीबन यानी मौत जी हालत में आहे। वयअलमु ऐं हू ॼाणे थो मां जेको कुझु जरह तुम तव्हां करियो था बिन नहारी ॾींहं जे वक़्तु सुम पोइ यबअसुकुम फ़ीही हू उथारे थो तव्हांखे उन में, यानी लियुक़दा ताकि पूरो थी वञे या पूरो कयो वञे अजलुन वक़्तु मुसम्मा मुक़रर, यानी हर इंसान जे लाइ जेको वक़्तु मुक़रर आहे उहो पूरो थिए।
थुम पोइ इलही उन ही जी तरफ़ यानी अल्लाह सुब्हानहु ताला जी ही तरफ़ मर्जिउकुम वापसी आहे तव्हां सभिनि जी। थुम पोइ युनब्बिउकुम हू ख़बर ॾींदो तव्हांखे बिमा कुंतुम जेको हुआ तव्हां तामलून तव्हां अमल कंदा। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुका व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।